नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट बशीर हुसैनी विस्तड़ो नौशरो फ़िरोज़ भरसां ड्रेस पुनल खान खोसो जे रहवासी कामरेड नज़ीर अहमद खोसो ऐसे शो नौशरो फ़िरोज़ जे ज़ुल्मनि खां तंग थी नशर प्रेस क्लब अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ऐसे शो नौशरो फ़िरोज़ मुनीम अहमद लाड़क बिलाजवाज़ घरनि ते चढ़ाए करे चादर चौधीवारी जो तक़दुस पामाल कंदे मुंहिंजे नंढे भाउ गुलाम मुर्तज़ा खोसो खे खंबे खणी वियो। 15 ॾींहं गुज़रण बावजूदि ज़ाहिर नथो करे। कुझु ॾींहं पहिरियां 5 लख रुपया घुरिया, 2 ॾींहंनि में न ॾिना त पोइ लाश मिलंदो। उन खां पोइ असां मजबूर थी हाई कोर्ट में 491 जी पटिशन दाख़िल कई आहे। उन खां पोइ वरी राति पुलिस अटाला साण करे असांजे घरनि में घिरी भञड़ा करे वरी पेट्रोल पंप ते वियो आहे। उते मज़दूरनि खे घार गंद करे ॻरा नतीजा भोगण जो चई वियो आहे ऐं चयो त केस तां हथु खणो न त तोखे बि गरनि केसनि में चौलान कंदुसि या पैसा ॾे। मां IJ जी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं हाई कोर्ट सेंध इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खे अपील थो करियां त ख़ुदा हिन ज़ालिम ऐसे शो मुनीम लाड़क ख़िलाफ़ु क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे भाउ या मूंखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार मुनीम लाड़क हूंदो। मुझो नालो कामिल नज़ीर अली खोसो आहे ऐं मुंहिंजो भाउ गुलाम मुर्तज़ा खोसो एसे जो मुनीम लाड़क नौशरो फ़िरोज़ 15 ॾींहंनि खां वठी गुम करे छॾियो अथसि जेको ज़ाहिर कोन पियो करे। अहिड़ी पटिशन मां हाई कोर्ट ऑफ सखर में जमा कराई आहे। उन जा नोटिस पुॼण खां पोइ एसे जो दमरजी पियो आहे जेको हर रोज़ु मुंहिंजे घर ते रेड करे पियो, मुंहिंजे पंप ते रेड करे पियो ऐं असांखे प्रेशरवाइज़ करे पियो। ऐं अॼु 15 ॾींहं सुभाणे खेर सां 15 ॾींहं थियण वारो आहे जेको असांजे भाउ खे ज़ाहिर न पियो करे ऐं असांखे मौत मार धमकियूं पियो ॾिए ऐं असांखे चए पियो 491 तां हथु खणो, जेकॾहिं तव्हां हथु न खणंदो त तव्हांखे बि मारींदुसि ऐं कूड़ियूं FIRूं ऐं जेके त कूड़े केसनि में फसाईंदुसि ऐं तव्हांजे भाउ जो तव्हांखे मां लाश ॾींदुसि। गुलाम मुर्तज़ा खोसो मुंहिंजे भाउ जो नालो आहे। जी असांजी जेका पटिशन दाख़िल कराई असीं 10-11 तारीख़ ते हाई कोर्ट ऑफ सखर में कराई असीं। उन जा नोटिस जीअं कल्ह पहुता त एसो जो मुनीम लाड़क ॾमरजी पियो आहे ऐं असांखे मौत मार धमकियूं पियो ॾिए ऐं चए पियो त जेकॾहिं हथु न खणंदो त मां तव्हांजे भाउ जो तव्हांखे लाश ॾींदुसि। असां कयूं था सेशन कोर्ट ऑफ नौशरो फ़िरोज़, हाई कोर्ट ऑफ सिंध खे ऐं DIG शहीद बेनज़ीर आबाद, SSP नौशरो फ़िरोज़, IG ऑफ सिंध खे ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे त असांखे तरफ़ सां ॾिनो वञे ऐं इन मामले जो नोटिस वरितो वञे।